मौत जो याद होजे तो परावा बना कटियूं, मौत जो याद होजे तो खीर में पानी मिलायूं, मौत जो याद होजे तो परावा खाता मटायूं, मौत जो याद होजे तो न्याणे जा हक खाऊं, मौत जो याद होजे तो भेनरुन जा हक खाऊं, मौत जो याद होजे तो न्याणे जा विहारे विहारे नशा मथा कयूं, मौत जो याद होजे तो पुटन जा हक अदा न कयूं। मना मौत याद है, अब मौत याद है, बस असा चऊं खाइणो आ खाइणो आ खाइणो आ, पांजो भी खाइणो आ, पराओ भी खाइणो आ, सावरन जो भी खाइणो आ, अबे अम्मा जो भी खाइणो आ, छड़ो खाइणो आ, रब जे आडो झुकणो नाहे। अब जाइन में कटल लोह विझंदा उन पोइ मिस्त्री उनके रंग वारा ओ का हणी हणी सफ़ाई करे रंग पोइ ॾींदा। दुनिया जी का भी शे हे थाम होंदा उन कटजी वेंदा आहिनि, हे डेकोरेशन जा थाम इन्हनि समूरनि जी सफ़ाई थींदी आहे, छो त ॿाहिरों जो आहे मुंहं जी बि सफ़ाई थी वेंदी, लटनि जी बि सफ़ाई थींदी, बाबा मिटीअ में कमकार कई हथ पेर मिटीअ में भरिजो इन जी सफ़ाई थींदी। दिलि जो अंदर कटजे त इन जी सफ़ाई कीअं थी? हाँ नंबर पहिरियों त नगाउल ते ॾिसूं त या अंदर दिल आ या कीअं कटबी आ, कीअं कटबी आ, कीअं कारी थींदी आ। ॿार हुजे त दिल साफ़ कजे, अंदर कीअं दिल साफ़ कजे, ये सभई शयूं लिखियूं पियूं। महबूब फरमायो दिल गुनाहन जे करे खुसूसन राग जे करे कटबी आ, राग जे करे कटबी आ, राग जे करे कटबी आ। ऐसे सिराज अहमद साहब भी मांगे बुधायो त राग को सवा असा के मजो भी आवाज राग को सवा मजो भी जे शय जे करे अल्लाह जी एडी लानत वसे उन शय सा असा जो एडो प्यार होजे त पो बरकत काथे पए। ओ मुसलमान जे जाए ते लानत वसंदी आ उन जाए ते बरकत न पवंदी आ। अब आए ना हाणे त जे नौजवान जे मोबाइल में ॾिसंदे तूं कॉल करे उन में हलण शुरू थी वेंदा, धमाका थींदा, बारूद जी धप हूंदी, हल भेड़ा अड़े को क़ुरान त रखे छो धारी त बारूद जी धप आहे अञा ॿी बारूद जी धप कहिड़ी थी जंहिं बि कॉल हणंदई हलंदई पियो मोबाइल ते बारूद जी धप थींदी, धमाका थींदा, धमाका न जो किथे को क़ुरान निमाज़ सलात का तिलावत जी त ॻाल्हि ई कोन्हे। अल्लाह सही चला समूरन के पक्को सच्चो मुसलमान बनाए आमीन त चओ। सही अंदर दिल या कीअं कटबी ते राग सां कटजी वेंदी, राग सां पोइ छा कयूं असां मर्द त रागनि जा शौक़ीन, पर असांजे घरनि में बि उन्हनि खे बि झलण जे लाइ तयार आहिनि त कोन ॿुधनि त कोन थी, पोइ बि साफ़ थो वञे आवा आए त घरनि में पाण त ॿाराड़ीअ में ठाऊं, हिरेड़ीअ में ठाऊं, हेॾे होॾे भॼण जो रस्तो आ। अल्लाहु अकबर। ओ मुसलमान दुखन सां तकलीफ़न सां दर्दन सां हर जाए ते चवंदा था वतों राग बंद कयो, राग बंद कयो, राग बंद कयो। सहरो भी राग में थो अचे या उहा ॿी शइ आहे? सूफियाना कलाम भी राग में था अचनि या अञा ॿी शइ आहे? आवाज है जैसे सूफियाना कलाम बाबा साज त आहे न, हे जेके शादी वाला सहरा शादी वाला कलाम ये भी राग में अचन था कि नहीं? ये खुशी में बदल आवाज है, ये खुशी में बदल मा समझा। ओ घोट सगोर जो निकरे तो उतो जो हण हणा हण हणा हण हणा हण हणा MP3 जो ये हलाए था जन अल्लाह खैर करे, न निंड न आराम न सुकून झले त केर झले। जैसा मुला वायदो कंदा हूं तो पोयों गारियूं ॿुधंदा हूं, आवारी मुला वायदो कंदा हूं त गारियूं। ओ मुसलमान तवज्जो त कर, महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा लफ्ज़ तो ॿुधाया, फरमाईंदा राग जे ॿुधण जे करे, राग जे ॿुधण जे करे दिल कटजी वेंदी आ, कारी थी वेंदी आ। फरमाया मौत के याद करण जे करे, कुरान घणे पढ़ण जे करे दिल अशी थी वेंदी आ। मौत याद आहे? आवाज है मौत याद होजे त पोइ परावा बना कटियूं, मौत जो याद होजे त परावा बना कटियूं, मौत जो याद होजे त खीर में पानी मिलायूं, मौत जो याद होजे त परावा खाता मटायूं, मौत जो याद होजे त न्याणे जा हक खाऊं, मौत जो याद होजे त भेनरुन जा हक खाऊं,
मौत जो याद हुजे त न्याणे जा विहारे विहारे अशा मथा कयूं मौत जो याद हुजे त पुटन जा हक अदा न कयूं माना मौत याद आवा मौत याद बस असां चऊं खाइणो आहे खाइणो आहे खाइणो आहे पंहिंजो बि खाइणो आहे पराओ बि खाइणो आहे सावरनि जो बि खाइणो आहे अबे अम्मा जो बि खाइणो आहे छड़ो खाइणो आहे रब जे आॾो झुकणो न ओ मुसलमान अल्लाह सही असांखे सही सम्झ नसीब फरमाए आमीन त चओ मां जेको जुमलो थो चवणो चाहियां अल्लाह सही अवल मूंखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए आमीन त चओ सॼो मुल्क घुमूं था शादियुनि जी मौसम आहे अहिड़ो को रोड नथो नज़र अचे जिते क़ुर पोइ मां ग़लति थो चवां अहिड़ो को रोड ई नथो नज़र अचे जंहिं रोड तां वञो ॼञा बसिया हण 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 अल्लाह जिते नाराज़ थिए असांजी एॾी ज़िद लॻी पई आहे जिते अल्लाह नाराज़ ज़िद असांजी ओॾी इतने त खणी न हूंदो मिसाल मां पंहिंजे इलाइक़े जे मिसाल ॾींदो आहियां त यार जेकॾहिं पोटे ॾोटे जी शादी आहे उहा कुराड़ी जेके निमाज़ जे नाले चवंदे त 100 उज़र ॿुधाईंदी ॼण चओ त सॼे मुल्क जूं बीमारियूं हिन कुराड़ीअ में फाथल आहे थोरो अॻिते हलां हा वाह ॾिसंदे त सॼे मुल्क जूं बीमारियूं हिन कुराड़ीअ खे तूं पोटे ॾोटे जी शादी ऐं उनजी छठी हुजे ॾिसो त सही न कुराड़ीअ खे थी छा वियो छोकिरियुनि खां वधीक थी नचे पई अञा छोकिरियूं चवंदियूं साहु पटियो पर कुराड़ी साहु पटण जे लाइ तयार मां त तकीर करे हलियो त मां हा त कयो था वरी मोटणो त घर तव्हांखे आहे मां त तकीर करे हलियो अल्लाह सही चला असांजे हाल ते रहम फरमाए आमीन त चओ भला हे मां जुमलो तव्हां जेके वाइद था करायो जेके वाइदनि ते था चो जेके वाइदनि जे ॿुधण जा शौक़ीन हूंदा हो कम अज कम उहे ते न शइ ते कंट्रोल कयो हा वाह वेन खे जॾहिं जंहिंजो वास्तो ई न आहे जंहिंजो अचणु वञणु न आहे ॿुधणु ॿुधाइणो न आहे पर जंहिंजो वास्तो आहे अचणु वञणु आहे ॿुधणु ॿुधाइणु आहे उहे त सोचो त असां न्याणी विहारी कटाऊं उहे त सोचो त घरनि में राग साज़ सेरा हलनि था उहे त सोचो त व्याज में कहिड़ो मज़ो आहे उहे त सोचो त ॿियनि खे ओड़े पाड़े वारनि घर वारनि खे वेड़ाइण में कहिड़ो मज़ो आहे जलसनि वारा त सोचो हथियूं जहिड़ो असांखे इहो ठपो लॻी थो वञे बाबा हे त अलाह लोगो आहे जलसो न छॾींदो आहे जलसो न छॾींदो आहे पोइ माण्हू वेड़ाए बि त तबाह कया अथई जलसो न छॾींदो आहे जिन को खीर त वठी ॾिसो त ॾिसो होॾे पाणी घणो आहे हिन में हिन जे खीर में पाणी घणो आहे जलसो त न छॾींदो आहे पीअंदो बि पहिरीं सिफ़ में पर जांच त कर न विहांव में घणा ॾींहं अॻु में लौड हिन वटि आहे घणा ॾींहं ॿियनि वटि लौड आहे अल्लाह सही असांजे हाल ते रहम फरमाए आमीन त चओ मोमिन जो मोमिन ते पहिरियों हक़ इहो आहे मोमिन मोमिन सां मुहबत करे नफ़रत न करे नफ़रत न करे नफ़रत न करे ॿियो इलाही हक़ पर ख़ुलासो थो ॿुधायां